दीदी जेकॾहिं मुंहिंजी न सलाह वठी त ॻोठ अंदरि न वञजांइ। छो न वञा? इन ॻोठ में माण्हू घटि जिन घणा था रहनि। जेकॾहिं न घुमण वईं ऐं वापसि आई पंहिंजी शिकिल बि न सुञाणे सघंदी। सोनी सदको वञे सदको। हाणे अहिड़ी बि ॻाल्हि कोन्हे, माण्हू माण्हूअ जो फ़र्क़ु हूंदो आहे। सोनी सदको वञे सोडो 100 वार सदके वञे, पर ॻोठ वञण खां पोइ तव्हांखे पाण ई ख़बर पइजी वेंदी। अदा अजायो नंढड़े ॼार, जेकॾहिं अधी वॾी चयो अथई त उहा खणी साफ़ ॻाल्हि कर। मां सोडे खे छो चवंदसि? मिड़े ॾाइण जे लाइ तोखे वञणो आहे त वञ, सोनीअ खे साण करे ॻोठ घुमी अच। हलूं सोनी? हा हा हलो रिसियाणी, सोनी सदको वञे वे। अदी थोरो जल्दी मुड़ी। हा हा क्या बात है, फलक की हूज हमारे साथ आए। सोनी सदको इहो छा चई? तू सदको विंदी मां गोज़ विदस, तू दिल थीदी मां मौज थीदस। मौज हेदे पुछा दो मौज। सोनी ही त शायर आहे शायर। अबे हां मूंखे ॻाल्हि बि थी गई, मां शायर सां वधू शायर कते न तो आऊं शायद कते खां वधू पास खां। को भला हिकिड़ो ॿियो बि शेर ॿुधाए न। हा शहीदा दादा कोई छजी कपे छजी कुत्तस कुत्तस कसे छजी तू हासे मुसा पेजू अखियूं मिला। हासे मां तुझो अखियूं ॾिसां, पेर ॾिसां, दंद सां ॾिसां, चप सां ॾिसां, कंध सां ॾिसां, तुंहिंजा वाज़ ॾिसां, कूदी माज़ू तो त सदको सदको 100 बाज़। छा थी सम्झी? तुंहिंजी शायरी त ॾाढी सुठी आहे। वरी मिलंदासीं जॾहिं तूं मुशाइरो कराईंदे। हल साए हाणे हल सही हासे कूदी माज़ू शायद थियो। हासे मां शायद थियो हासे मां मुशाइरो कराईंदुसि पंहिंजे घर में। बबिनी खे पंहिंजे घर ॿुधाईंदुसि, हुनखे शेर ॿुधाईंदुसि। शेर असां ओॾा कूदी माज़ू असां शायद छो न थींदासीं। वाह जी तारीफ़ करे पर हिन महिल मां पंहिंजो हिकिड़ो वॾो हिकिड़ो हेॾो कुतो न इहो कतो वञी थो लिखां। असां वॾा कूदी माज़ू कीअं मथां मूंखे आई हिॾकी, माथी भाया मुंहिंजा मारू ईंदा ईंदा मारू अची विया। सोनी सदको वञे। बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह। मस मस गरीबन जे घर जो रुख कयो त तो साथ मिला सदको थिए। सोनी 100 वार सदको। अच्छा मार पवेस अची वई मुसीबत। जनी ओ जनी असां वेही सघूं था? हाँ हाँ इहे वरी की मां थोरो तरसो को हंध विछाया को बिस्तरो विछाया। न चाची तकलीफ़ न कर। ना मां ना इहे न आऊं हाणे थी खणी अचां। बिस्मिल्लाह मुंहिंजो राणी वाहियूं आहिनि। एजो चाची इहा तकलीफ़ छो कई? अम्मा कहिड़ी तकलीफ़? हाणे बिस्मिल्लाह तव्हां वेहो वेहो वेहो। हाँ छा है खैर छाती करी कुछ होश कर। अरे खैरा जे सर दे खैर होजे। इहे खट रिलियत त छा पर पट्ट ते वेहाण जे लायक न हने। अड़ी जनी है इज्जत जे लायक न थई है इज्जत जे लायक। माई होश करे ॻाल्हाए, तोखे शायद ख़बर न आहे त मां केर आहियां। अड़ी खबर आ मूंखे खबर आ त तू केर आ। तू वॾा घराणी बिगड़ियल औरत आ। ॿियो वरी केर आ? ॾिस खरी ॾिस ही मुंहिंजो घर आहे। जरा तुंहिंजे घर अचे न पोइ जेका वणे इन्हनि सां जुठ कजाए। मुंहिंजे घर तू कुझु बि नथी चई सघी। अमा तव्हां वेहो वेहो। अड़ी खैरा जे सिर दे खैर होजे। हाणे त वेहण जी कई थो त रिली खिसकाए वती थमाने, पर जे वरी ॿीहर वेहण जी कयूं न त इहा खट बि खिसकाए छॾी इंसान ऐं इहा चोटी वञी पट ते लॻंदनि। असां त तव्हांजी इज़त करे हिते आयासीं, पर असांखे कहिड़ी ख़बर त हिते औरतूं न पर डाइणियूं थियूं रहनि। बस छोरी बस एतरी ॼाड़ी न हणो। हीअं काकड़े में आंगुर विझी काकड़ो छिके न कढणो में त सॼी उमिरि वधंदी हीअं इशारनि ते ॻाल्हाईंदी। खैरी खैरी तूं बस हाणे बस तू 2 मिंट बस करे बीहो। सोनी सदको वञे सदको रे सियाणी। हल त हलूं हितां, हे इज्जत जे लाइक़ ई न आहे। छोरी इहे जेके सुठड़ा ताम खाई बांबूर थी वई आ न, इन ते बावर न कर बावर। जॾहिं न तूं हितां धिकार जी निकती बेइज्जती थी उन ॾींहुं मां तोखे ॿुधाईंदसि। उन ॾींहुं ॿुधाईंदीसां
असांजो घर मान मर्तबे इज्जत वारो आहे तो वांगुरु असां तड़ियल न आहियूं। अड़ी छोरी कहिड़ो तुंहिंजो घर हाँ तूं पाण परावन टुकरनि ते किरी पई आ वरी घर ठयाणी थी सॾाए पई। मां चवां थी इन खां पहिरियों तूं पाण ई निकिरी वञो जो धिका ॾेई तोखे हिन घर मां कढां रही सियाणी थी सॾाए। चाची असां वञूं? छोरी वॾी का बेनफ़सी आहीं एतिरे थियण खां पोइ बि बीठी आ निकिरो न। खैरी खैरी ॾिसां तोखे चवां थी मुंहिंजे घर में बीठियूं आहिनि मुंहिंजे घर में तूं इन्हनि खे हितां तड़े नथी सघीं। हा सोनी सदको वञे सदको रे सियाणी तोखे चयमि त हल हितां हे इज्जत जे लाइक़ ई न आहिनि धिका ॾेई कढंदई। सोनी तूं सच्ची आहीं। हलो हलो हाणे हलो नथी चवां त वञो थियूं ट्रीको कंदियूं। अड़ी हलो वञो वञी हो जेका वॾी पार्टी ॾाहिण वेठी अथव न उनखे सलाम चओसि वञी त खैर असांखे घर मां तड़े कढियो आहे। हाणे मां बि तोखे ॾिसी रहंदसि त तूं हिन ॻोठ में कीअं थी वेहीं। भले अच्छा हीअ मूंखे हितां ॻोठ मां लॾाईंदी। अड़ी खैर तव्हां जहिड़नि पिस्तड़नि खे आङुरनि ते नचाइण ॼाणे। हा पहिरीं त आऊं थी तोखे नचायां ॻाल्हि त ॿुध मुंहिंजे घर आयूं तुंहिंजे घर कोन आयूं हुयूं मुंहिंजी रली ॾाहिण वञी अपना चोराए वञी मार का ख़ुदा जी पवी छा लाइ धिको ॾेई कढियो अथई हिननि खे। अड़ी खैर जे सिर ते खैर हुजे जनी जे तूं मुंहिंजी रखणी न रखंदी त बाक़ी छा कंदी अड़ी धूड़ पए दुश्मननि जे मुंहं में जेकॾहिं तूं बि मां सां ॿधल न आहे त मां काॾे वञा। खैर जे सिर ते खैर हुजे को मुंहिंजो बि धड़ी साई को सजड़ो आहे कॾहिं कोन वञी खॾ में पओ। अरे बाप सही मार पैसे चई सची वई। हाँ आऊं हिनखे दुख कान ॾींदुसि बाहि ॾिया न हाणे अची त ॾेखारनि मुंहिंजे घर आऊं थिरलियूं विछाए ॾियनि मूंखे पंहिंजी खैरा प्यारी आहे। हा पुट तू हिते ही छा थियो अथई? चाचा ही हाकिम खान जी मेहरबानी हाकिम खान जो। पुट हाकिम खान वॾो ज़ालिम माण्हू आहे वॾो ज़ालिम। चाचा हाकिम खान केॾो बि ताक़तवर छो न हुजे केॾो बि छो न ज़ालिम हुजे पर मजूअ खां कोन बची सघे थो छो त मौत जो ॿियो नालो मजू आहे मजू। चाचा अॼु जे मां हिन जो सहारो बणिजी मदद कयां त सुभाणे ही हाकिम खान खे मारण में कामयाब थींदो। हिन जी पलांद सां गॾु मुंहिंजे अंदर जी बाहि बि ठरी पवंदी। चाचा छा पियो सोची चाचा छा पियो सोची? कुझु न पुट कुझु न। चाचा मूंखे इहो ॿुधाए त हिन तरह में कोई डॉक्टर या हकीम सुझे थो? पुट फिलहाल तूं मुंहिंजे घर हल मां शहर वञी तुंहिंजे लाइ दवा दारू वठी ईंदुसि घबरा न। चाचा तुझे घर में कोई खतरो तो नहीं? मुझो घर पुलिस का महफूज है अचूं। प्यारा मरण ताई हो अल्लाह नथियूं बंद ही अखड़ियूं सजण तुझे अचण ताई 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 उम्मीदन जे सहारे ते जिए तो अब ये जानी। बाबा जी अखिन सां ॾिसी वहां देर में को दूर बिठे हो कसमा के ॾिसी वाले रुस्तम खे काथे ॾिसी हौसला बस देर में क्यों ए शाला कितने रखी कमाल खान हाणे देर न कयो ॿुधायो वञे उन्हनि खे त मूसा खान जो वेर कारीगर ते पेर बाबा साईं असां वञूं था पर तव्हां सिर्फ़ सिकंदर खे फोन करे छॾियो जेकॾहिं सिकंदर वक़्त ते पहुतो न त पोइ हुननि मां कंहिं हिक खे बि ज़िंदा बची वञण जो मौक़ो कोन मिलंदो। तव्हां निकिरण जो कमाल खान सभु हथियार खणंदा वञो था। देर न कयो कमाल खान किथे असां खां पहिरियों ई निकिरी न वञनि देर न कयो चओ। हेलो विदा सिकंदर हाँ
चाचा तुझा ये थोड़ा मां काथे लाए सकत जे मुंहिंजा थोरा लाहिण चाहिं तो हक़ में जहिड़े ज़ालिम इंसान जो कमु पूरो करे। चाचा दुआ कर त ही जख्म ठीक थी वञे। सब खां पहिरियों हाकिम खान जी मौत जी ख़बर ॿुधा दे चाचा, मौत जी ख़बर ॿुधा दे चाचा। हाणे हाकिम खान खे मुंहिंजे कहर खां केर बि नथो बचाए सघे, छो त मौत जो ॿियो नालो मजू आहे चाचा, मजू आहे। ही मजू तो सा वाइदो तो करे चाचा, वाइदो तो करे। हाकिम खान के मौत जो मज़ो जरूर चखाईंदुम। इहो मजू जो तो सा वाइदो आहे चाचा, वाइदो आहे। तुझी याद मुखा महबूब मिठा, वो तुझी याद मुखा महबूब मिठा, विसरे ही नथी वो तुझी। वो तुझी याद मुका समय सोना वाया स्वीकार करे, तब दिलड़ी मोजी कान पली। समय सोना वाया स्वीकार करे, तब दिलड़ी मोजी कान पली। सवा तुझे मुझी हिकड़ी घड़ी वो, सवा तुझे मुझी। परिवेश चल जा पुत्र। चल जा पुत्र। समझ में अचे नथी तहां ॻोठ में अहिड़नि माण्हुनि खे पनाह ॾिनी आहे जेके असांजी इज़त बि नथा कनि। सकीना जेॾी अल्लाह इज़त कंदो आहे न, उहो कंहिं बि इंसान जे इज़त जो मोहताज नाही हूंदो। पोइ इंसान भल वतन धूड़ मुंहं में विझंदा। सकीना आख़िर थियो छा आहे? खुली ॻाल्हि छो नथी करे? उन्हीअ ॾींहुं माई ख़ैरा घिटीअ में वेंदे मुंहिंजे भाउ खे मुंहं में धूड़ विधी, पोइ बि मां तव्हांखे शिकायत न कई। मता मुझे भाजी गलती हुजे। खैरा हिकड़ी सच्ची ऐं खरी माई आहे, जो उनखे बेइज़्तो करे हिन घर मां कढंदो, वरी वञी हुनजे मुंहुं चढ़ंदो ऐं हुन सां खोंस कंदो, त माठ करण वारनि मां उहा बि नाहे। थी सघे थो हुन खोंस कई हुजे, इन करे मां तव्हांखे दाह न ॾिनी। पर अॼु अदी ऐं सोनी जन्नत जे घर वयूं त माई ख़ैरा उन्हनि खे बेइज़्तो करे कढियो। सकीना मां रनुनि जा फ़ैसिला त वही कोन कंदुसि न। पोइ छॾे ॾियूं छूट त वते हर कंहिंखे बेइज़्तो कंदी। भला तूं ॿुधाए छा कयां मां माई ख़ैरा खे, छा कयांसि? करण लाइ त मुंहिंजो भाउ घणो कुझु करे सघे थो। इन्हनि रननि जे वारनि में हथ विझी ॻोठ को ॿाहिरि तड़े सघे थी। न सकीना न न न न, असां माण्हू आहियूं मोहबती। पनाह लाइ आयल औरतुनि सां एॾी वॾी जुठ। सकीना इहो असांखे सूंहे कोन थो। तव्हांजी इज़त जे करे त मां ख़ामोश आहियां, न त न काढोड़ रन खे
ॾींहों ॾींहुं हिन ॻोठ मूं तड़े न कढरायां। जे इहो कमु थियो त को बि चङो कोन चवंदो। कुझु सब्र जो प्यालो पीअण बि सिख। असांखे सब्र जो प्यालो पीअण खां चई अथो ऐं हुननि खे आज़ादु छॾे ॾिनो अथई। हले नंढे वॾे खे बेइज़तो कंदी वतन। मां पंहिंजे भाउ जी त बेइज़ती विसारे सघां थी पर पंहिंजी भेण जी न। इहो ख़ैरां खां प्लान ज़रूरु कंदमि, ज़रूरु। भली ज़ोर लाइ ॾिस पर ख़ैरां तोखां ज़ोर आहे। मां चवां थी पोइ तूं विच में न अचिजांइ। ख़ैर मां त हिन मलाखड़े खां ॿाहिरि रहंदुसि पर तूं कुझु सोच सघी न। जेको कुझु करणु चाही थी इहो तोखे सुहे कोन थो। ही चकर छॾ। जे आईंदा कुझु थियो त उन्हनि खे मां सम्झाईंदुसि। इहो दिलावर ख़ान जो तोसां वाइदो आहे, वाइदो। चाचा अचे वठो पानी, गोरी खाओ। शाबाश हुजई पुट जो तूं एॾी तकलीफ़ कई। न त बुखार मूंसां अलाए कहिड़ो सॼी राति हाशर करे। अल्लाह ख़ैर कंदी चाचा, बुखार लही वेंदी। पुट तूं मूंखे इहो कोन ॿुधायो त तूं कहिड़े कम सां हिते आयो आहीं। चाचा कम बड़े ख़ैर जो हुयो। ॾिठुमि त तव्हांजी तबियत सही न आहे न। पंहिंजा अहवाल सुभाणे ॾींदुसि बुख ते। एॾी ख़राब बि न आहे। तूं पंहिंजा अहवाल मूंखे ॾे न त तोखे बि खुटको रहंदो ऐं मूंखे बि। चाचा जमाल मां तो वटि आयो आहियां। जेकॾहिं मूंखे पंहिंजो बचो सम्झी त मां पंहिंजो हवाल ॾियां, न त मां बग़ैर हवाल जे हलियो वेंदुसि बुख ते। पुट जे मां तोसां भलाई न करे सघियमि त तोसां मंदाई बि न कंदुसि। हाणे उमेद करे आयो आहीं त अहवाल ॾे। मुंहिंजो जेको वस में हूंदो उन आधार तुंहिंजी मदद ज़रूरु कंदुसि। चाचा हवाल ख़ैर जा पहिरियों तव्हां मूंखे इहो ॿुधायो त तव्हां बुरो त न सम्झंदो बुख ते? न पुट मां भला बुरो छो सम्झंदुसि। त पोइ ठीकु आहे चाचा, अचां थो पंहिंजे असुल मक़सद ते। जी पुट। चाचा चाचा मां ख़ैरा जी छोकिरीअ सां शादी करणु चाहियां थो बुख ते। ज़बान संभाले ॻाल्हाए। इन रिश्ते लाइ मां अॻ में बयान खाराए चुको आहियां। बयान कहिड़ी तूं में थो वठी? में वठां या बकरी, इन रिश्ते लाइ मां अॻ में 20-30 हज़ार ॾेई चुको आहियां। हाणे मां न चाहींदुसि त मूंखां सवाइ इन छोकिरीअ सां को ॿियो शादी करे। भले ॻाल्हि ईअं थो करी ॼणो तुंहिंजी वेरल हुजे बुख ते। मुड़ कारा मुड़, इन रिश्ते खां मुड़, न त छा कंदे? हा नथो मुड़े हिन रिश्ते खां? नथो मुड़े? जब नथो मुड़े त मां ॾेखारियां थो मज़ो। अरे खुदा खे वञो पंहिंजे घर वञी विढ़ो। जेकॾहिं तव्हां ॿिन्ही मां कंहिंखे कुझु थी वियो त इहो फिल्म बि मुंहिंजी गिची में पवंदो ऐं चवंदा त हिनखे बि मचू मारियो। दिल्ली तो तरो। अरे अलाह जो नालो ठोके पोइ सम्झायसि त हिन रिश्ते तां तूं खणे। गुलाम कादर दिल्ली मां त तोखे सम्झाईंदुमि त तूं मर। अरे छोकिरी तुंहिंजे धीउ समान आहे। वाह जी ॻाल्हि थो करे। मूं शादी कई त मुंहिंजी ज़ाल बग़ैर औलाद ॼाण जे मरी वई। पर तो त शादी कई न? हा मूं त अञा शादी बि न आहे कई बुख ते। अरे मूं मथां महिरबानी कयो। वञो हिते। अरे वञो था या मां मंजू खे सॾु कर। मंजूअ खे सॾु न कर। बसि त वञो।